जेको शहीद थियो आहे जसकम जो हुन में कहिड़ो मौक़ुफ़ आहे ऐं हुनजो केतिरियूं जेको आहे सो हमदर्दियूं तव्हांजी चवंदा त हीउ क़ौमी फ़िक्र रखंदड़ सहाफ़ी हो ऐं न सिर्फ़ु सहाफ़ी हो पर हिन जी पंहिंजी धरतीअ सां अणखुट मोहबत हुई। हिन जो क़त्ल असीं सम्झूं था त सिंध जो क़त्ल आहे। अहिड़ा माण्हू ऐं उनखे ईअं ई बेदर्दी सां क़त्ल करे छॾिजे ऐं उनजो हिन वक़्तु ताईं कातिलनि जा पेरात जा कातिलनि ताईं पहुची न सघी आहे इंतिज़ामिया। असीं सम्झूं था त सिंध जे अंदरि ख़ासि करे हिन महीने जे अंदरि अहिड़ा 2-3 वाक़िया थिया आहिनि जिन पंहिंजे शहादत खां अॻु में ॿुधायो आहे त असांखे क़त्ल कंदे जेकॾहिं कयो वञे त उनजो ज़िम्मेवारु फलाणो माण्हू हूंदो। हाणे शहीद अज़ीज़ मेमण ख़ुदि ॿुधायो वियो आहे त मुंहिंजा कातिल केरु हूंदा, त हिते कहिड़ी इन्वेस्टिगेशन जी ज़रूरत आहे। ऐं उहे एॾा बाअसर आहिनि, एॾा ताक़तवर आहिनि जो उन्हनि खे गिरफ़्तार कोन था कनि, उन्हनि ताईं पहुची कोन था सघनि। मां ख़ासि करे पंहिंजी पार्टी जी तरफ़ खां हितां जी मीडिया खे बि, जेका मीडिया हिननि कामोरनि जे कढ घुमंदी आहे, जेका मीडिया हिननि कामोरनि खे हीरो बणाईंदी आहे, जेका हिननि जी करप्शन खे लिकाईंदी आहे, अॼु उहे ॾिसनि त उहे ई माण्हू कातिल आहिनि हिन सहाफ़त जा, उहे ई कातिल आहिनि हिन कलम धड़ियुनि जा। तंहिंजे करे उन्हनि खे वाखो कयो। जेका इस्लामाबाद में हिन शहीद प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उन्हनि जे गिचनि में जेको आहे हथ विझणु खपनि, न त ईंदड़ वक़्तु एॾो ख़ौफ़नाक आहे। हिननि जा जेके इहे आहिनि उहे एॾी दहशत फैलाईंदा था वञनि जो केरु बि कलम धणी हिननि जे ख़िलाफ़ु लिखण जी ज़रूरत न कंदो त मथां मारिजी वञूं। तंहिंजे करे उहे साफ़ ज़ाहिर आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार कयो।